कठर शहर के भरपासे वारे इलाइक़े में अॼु सैलाब मुतासिर ने पाकिस्तान रेंजर्स तरफ़ां ॻोठ वाहिद ॾिनो नोतियार यूसी बेडमी ॻोठ अली बंगाली ॻोठ नूरियाबाद यूसी मिठो खान चांडी मुख़्तलिफ़ जगहुनि ते मौजूद ॿोॾि मुतासिरनि में कैश रक़म ॾिनी ऐं तयारु थियल खाधो तक़सीम कयो वियो। मौक़े ते ज़िले बदीन में तैनात पाक रेंजर्स जे ऑफिसरनि ऐं जवाननि जो चवणु हो त मौजूदा मुश्किल हालतुनि में पाकिस्तान रेंजर्स जी टीम ॿोॾि मुतासिरनि जी ख़िदमत में ॾींहुं राति मसरूफ़ अमल आहे। इन्हनि जो त असांजी हर मुमकिन कोशिश आहे त ज़िले जे सभिनी इलाइक़नि में ॿोॾि मुतासिरनि जी मज़ीद तयारु थियल खाधी रिहाइश जो बंदोबस्तु कयो वञे त जीअं मुतासिर माण्हुनि जी तकलीफ़ में घटिताई अचे। उन मौक़े ते सोशल वर्कर ग़ुलाम मुर्तज़ा बजीर अब्दुल ख़ालिक चांडू ऐं सैफुल्लाह नूरजो ॻाल्हाईंदे चयो त हिन मुश्किल जी घड़ीअ में पाकिस्तान रेंजर्स पाकिस्तानी अवाम सां कुल्हो कुल्हे में बीठल आहे ऐं इन्हनि यकीन ॾियारियो त मुश्किल हालतुनि में अवाम खे अकेलो न छॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।